तव्हांजी ज़िंदगी में काफ़ी सारा हर्डल्स ईंदा, उनखे फेस करण जे लाइ तव्हांखे मज़बूत थियणो पवंदो। दोस्तों, अगर तव्हांखे वक्त के झुकाइणो आहे, साबित कदम पंहिंजी ज़िंदगी में जेको भी कम कयो था उन में हार न मञो। छा भी थे हार नाहे मञणी, नाकाम थियण ही कामयाबी आहे। जॾहिं तव्हां नाकाम थींदा आहियो तॾहिं तव्हां कामयाबी जे लाइ अञा भी पुरअज़म थींदा आहियो। जॾहिं तव्हां नाकाम थींदा आहियो, पाण खे मज़बूत कंदा आहियो त आइंदा जेको मूंखे स्टेप वठणो आहे उहो हिकु मज़बूत करे वठणो आहे त जीअं आइंदा जे लाइ मूंखे लॉस न थिए। तो सोचणु शुरू कयो। जॾहिं तव्हां वधीक सोचींदा आहियो, पंहिंजे लाइ टाइम कढो, डेली 1 घंटो पाण खे ॾियो। जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ टाइम कढी सोचणु शुरू कंदा आहियो, तव्हांजे ज़हन में मज़ीद अहिड़ा ख़्यालात ईंदा आहिनि, तव्हां कामयाबी जे लाइ हिकु नए अज़म सां निकिरंदा आहियो। जॾहिं तव्हां सोचींदा आहियो त पंहिंजे लाइ हिकु नई मंज़िल हमवार कंदा आहियो। इन खां अलावा तव्हांजे अंदर में कंहिं बि शइ जे लाइ ख़ौफ़ आहे, जेतिरे ताईं उहो ख़ौफ़ तव्हां ख़तमु नथा कयो, कामयाबी जे लाइ तव्हां सोचो बि न। जॾहिं तव्हां पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ खे ख़तमु कंदा आहियो, तव्हां हिकिड़ी नई मंज़िल जे तरफ़ रवाना थींदा आहियो ऐं उहा ई मंज़िल बेख़ौफ़ थी करे जॾहिं तव्हां निकिरंदा हुजे मंज़िल ते, उहा ई मंज़िल तव्हांजे लाइ कामयाबी जे लाइ हिकु कुंजी हूंदी आहे ऐं उन मंज़िल ते तव्हां कामयाब भी आसानी सां थी वेंदा आहियो। एलोन मस्क जेको दुनिया जो हिकु अमीर तरीन इंसान मौजूदा दौर में आहे, गुज़िरियल ॾींहं पहिरियां हुनखे हिकु वॾो धचको लॻो जेको $50 बिलियन जो जेको आहे उनजा शेयर्स किरी पिया, जेके पाकिस्तानी 800 अरब रुपया ठहनि था पिया। त हिकिड़ो अमीर तरीन इंसान उनजो छा हाल हूंदो। असांजो 1000 रुपयो अगरि गुम थी वेंदो आहे, असां एतिरा परेशान थींदा आहियूं जंहिंजी का हद न हूंदी आहे। त हिकिड़ो दुनिया जो अमीर तरीन इंसान 2012 में जॾहिं बिल गेट्स दुनिया जो अमीर तरीन इंसान हो त हुन वटि $50 अरब जो जेको आहे सरमायो हुयो। हिन जो $50 अरब जो सरमायो हिन वक़्तु जेको आहे शेयर्स जा किरी पिया, जंहिंखे तमामु घणो हिकिड़ो धचको पुॻो। उन जे बावजूद बि हुन हिकिड़ो सबक़ु हासिल कयो, आइंदा जे लाइ पाण खे अञा मज़बूत कयईं, आइंदा जे लाइ हिकिड़ी नई लाइ अमल ते जेको आहे हुन कमु करणु शुरू कयो। हुन हिकिड़ो नओं टाइम टेबल ठाहियो। जॾहिं हुन नओं टाइम टेबल ठाहियो त उन में उन सारा पंहिंजा जेके बि घर हुया उन सेल करे पंहिंजी कंपनी जी हिकिड़ी कुंड में वञी पंहिंजो घर जेको आहे पोर्टेबल घर ठारायो। उन सां उनखे इहो फ़ाइदो पियो त मूंखे आइंदा जे लाइ मज़बूत थी करे कमु करणो पवंदो। सो हुन पंहिंजो घर इन लाइ सेल कयो त हुनजी कंपनी खां 1.5 खां 2 कलाक जो जेको आहे सफ़र हुयो। हुन चयो त इहो बि जेको 2 घंटनि जो सफ़र आहे इहो बि मां पंहिंजे कम खे ॾियां। तव्हां पंहिंजे कम खे पाण खे टाइम ॾियो। हुन जॾहिं इन ते मज़बूत थी करे ऐं पंहिंजे घर खे सेल कयो ऐं कंपनी में हुन पंहिंजो घर ठाहियो त हुनजो इहो ई नज़रियो हो, अॻे खां पहिरियां अञा वधीक मज़बूत थी करे कमु कंदुसि। इनखे चवंदा आहिनि हिकु होशियारु इंसान। तव्हांजी ज़िंदगी में काफ़ी सारा हर्डल्स बि ईंदा, उनखे फेस करण जे लाइ तव्हांखे मज़बूत थियणो पवंदो। उनखे फेस करण जे लाइ तव्हांखे इन शइ जो मास्टर थियणो पवंदो। तव्हां इन शइ जा मास्टर कॾहिं थी सघो था, उहो ईअं थी सघो था त तव्हांखे उन शइ ते पाण खे टाइम ॾियणो पवंदो, पाण जे लाइ कमु करणो पवंदो। दोस्तों, मुंहिंजी हिकिड़ी तव्हांखे सलाह आहे, तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि हार न मञो। इहो ई तव्हांजी कामयाबी जे लाइ हिकु वॾो नुस्ख़ो आहे जो तव्हां पंहिंजी ज़िंदगी में जेको बि कमु कयो था उन में हार न मञो। छा बि थे हार नाहे मञणी। इंशाअल्लाह इहा मंज़िल आहे, इनखे अचीव करे ॾेखारिणो आहे त पोइ तव्हां हिकु वॾे मुक़ाम खे हासिल करे सघो था। जॾहिं तव्हां मज़बूत थी करे वेंदा आहियो त वक़्तु तव्हांजे अॻियां अची किरी पवंदो आहे, झुकी पवंदो आहे, दुनिया तव्हांजे अॻियां अची झुकी पवंदी आहे। दोस्तों, अगरि तव्हांखे वक़्त खे झुकाइणो आहे, साबित कदम थियो। जॾहिं तव्हां साबित कदम थींदा आहियो त वक़्तु वाक़ई तव्हांजे अॻियां अची झुकी पवंदो आहे। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अगरि अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसणु चाहियो था त हिन असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह हीउ चैनल तव्हांजी ज़िंदगी खे अञा बहितर मुक़ाम ते वठी वेंदो। अॼु जी वीडियो एतिरे ताईं आहे। पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखिजो। अल्लाह तव्हांजो निगहबान।